हिते मूंखे ॿुधायूं त सिंध असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2:30 वॻे थींदो। इजलास में कानून ऐं पार्लिमानी मामलनि जे खाते बाबति सवाल जवाब थींदा। MPA फौजिया हमीद, नजिम मिर्ज़ा ऐं अनिल कुमार तरफ़ां ध्यान छिकायो नोटिस पेश कया वेंदा। इजलास में सिंध सिविल कोड तरमीम 2025 जो बिल बि मुतारफ़ करायो वेंदो। सिंध जी यूनिवर्सिटियुनि ऐं आला तालीमी इदारनि वारे कानून में बि तरमीम बाबति बिल पेश कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध असेंबली जो इजलास अॼु 2:30 वॻे थींदो। इजलास में कानून ऐं पार्लिमानी मामलनि जे खातनि बाबति सवाल जवाब थींदा। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलवाणी खां। जी शहज़ाद। बिल्कुल सिंध असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2:30 वॻे कोठायो वियो आहे। इजलास जे एजेंडा मुताबिक़ असेंबली जे इजलास में कानून ऐं पार्लियामानी जेको मामलनि जो खातो आहे उन बाबति सवाल जवाब थींदा। इजलास में MPA फौजिया हमीद पारां, MPA नजिम मिर्ज़ा पारां, MPA अनिल कुमार पारां जेके मुख़्तलिफ़ मसइला आहिनि उन्हनि ते ध्यानु छिकायो वेंदो हुकूमत दौर जो। ऐं MPA मोहम्मद आमिर पारां लियारी एक्सप्रेस वे ते बैरियर ऐं लाइटूं न हुजण सबबि रोड हादसनि बावजूदि 60 रुपया टूल टैक्स वसूल करण ख़िलाफ़ रिथ पिणु पेश कई वेंदी। उनखां अलावा इजलास जे एजेंडा में अॼु उनजे मुताबिक़ जेको एजेंडा आहे उन मुताबिक़ सिंध सिविल कोड्स तरमीम 2025 जो बिल जेको आहे उहो पिणु मुतारफ़ करायो वेंदो। ऐं आला टेक्निकल एजुकेशन ऐं रिसर्च एजुकेशन हुकूमती बिल ते स्पेशल एजुकेशन बाबति स्टैंडिंग कमेटी जी रिपोर्ट पिणु पेश कई वेंदी। ऐं आख़िर में अॼु सिंध यूनिवर्सिटियुनि जो जेको मामिलो हुयो, सिंध यूनिवर्सिटियुनि ऐं आला तालीमी इदारनि वारे कानून में तरमीम बाबति जेको आहे उहो बिल पिणु पेश कयो वेंदो। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण जे लाइ।